घोटकी शहर ऐं भरपासे वारनि इलाक़नि में आयल तेज़ हवाउनि ऐं सख़्त आंधीअ सबबि बिजली जा केतिरा ई वॾा पोल किरी पिया आहिनि, जंहिं करे इन जे नतीजे में शहर ऐं आसपास जे इलाक़नि में गुज़िरियल 48 कलाकनि खां बिजली जी फ़राहमी मुअत्तल आहे। बिजली जी डिघी बंदिश सबबि शहरी सख़्त तकलीफ़ुनि खे मुड़े रहिया आहिनि। सख़्त गर्मीअ जे मौसम में बिजली न हुजण करे घरनि, दुकाननि, कारोबारी मर्कज़नि जूं सरगर्मियूं सख़्त मुतासिर थी वियूं आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त बिजली जी बंदिश सबबि पाणी जी फ़राहमी पिणु मुतासिर थी रही आहे। जॾहिं त गर्मी जी शिदत वधण करे बुज़ुर्गनि, ॿारनि ऐं बीमार माण्हुनि खे ख़ासि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ॿिए तरफ़ बिजली जी डिघी बंदिश सबबि शहर में बर्फ़ जी खोट पैदा थी वई आहे। केतिरा ई हंधनि ते बर्फ़ जे अघनि में पिणु वाधि ॾिसण में अची रही आहे। शहरनि लाॻापियल इख़्तियारनि ऐं सेप्को इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त मुतासिर इलाक़नि में हंगामी बुनियादुनि ते मरमती मुकमल करे जल्द खां जल्द बिजली बहाल कई वञे। ज़रियुनि मूजिबि सेप्को जूं टीमूं किरियल पोलनि ऐं बिजली जी लाइनुनि जी बहाली लाइ सरगर्म आहिनि, पर वॾे पैमाने ते थियल नुक़सान सबबि मरमती कम में वक़्तु लॻी रहियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।